साथ ॾियो साथियो अॼु सभई गॾु थियो आलिमन आबिदन सां ताउन कयो। साथ ॾियो साथियो अॼु सभई गॾु थियो आलिमन आबिदन सां ताउन कयो। छेड़ी वारो आखिर सुजाग छो नथा थियो, बेदार छो नथा थियो? तहां जो सुतल ज़मीर कॾहिं जागंदो, तहां जे अंदर जो इंसान कॾहिं जागंदो। जेकॾहिं वाकई तहां ख़त्म नबूवत जी जंग था विढ़ो, ज़रदारी सां गॾु छो आयो? नवाज शरीफ सां गॾु छो आयो? मौलाना त इन्हनि खे बचाइण निकितो आहे। मां चयो जेकॾहिं मौलाना खे ज़रदारी ऐं नवाज बचाइणो हुजे, हा मौलाना नांग जे बिरड़नि में हथ छो विझे? मौलाना पाकिस्तान जे इदारनि सां छो विढ़े? हा मूंखे फोन करे हा राशिद साहब बिलावल जो मुक़ाबिलो नाहे करणो, वेही रहो। छा मां मौलाना जो चवण न वठां? हिकिड़ी फोन करे हा सखर में खुर्शी शाह जो मुक़ाबिलो न कर, मां न विहारिया उम्मीदवार। हिकिड़ी फोन करे हा त नवाब शाह में ज़रदारी जो मुक़ाबिलो नाहे करणो। अताउर रहमान के फोन करे हा त आफ्ताब शेरपाऊ ऐं अस्फंदियार वली जो मुक़ाबिलो नाहे करणो। मौली सलाहुद्दीन अयूबी के फोन करे हा त महमूद खान अचकज़ई जो मुक़ाबिलो नाहे करणो। असां त इलेक्शन में बीठा होसे, असां त मुक़ाबिलो कयो से। तहां मुजन मौलविन के मुस्तरद करे वडेरन भोतारन खानन नवाबन ऐं सरदारन ते एतमाद कयो। सवाल मुखा नथो बणजे त मौलाना ज़रदारी ऐं नवाब सां गॾु छो आ? सवाल तहां खो थो बणजे त इलेक्शन वारे ॾींहं ते तहां काॾे मरी विया हू, तहां मुजन मौलविन ते एतमाद छो न कयो? गुनहगार तहां कसूरवार ये वडेरा ऐं भोतार ऐं नवाब नाहिन, सिंध जो आवाम तो इलेक्शन वारे ॾींहुं इन्हनि खे वोट ॾियण जे लाइ आसमान मां फ़रिश्ता न ईंदा आहिनि। इन्हनि ज़ालिम ऐं जाबिर वडेरनि खे कुफ़त तहां बख़्शींदा आहियो, जेका पार्लियामेंट में वञी करे तहां खां अछो लट्टो ऐं अटो बि खपनि था, सिंध बि खपाइनि था त ख़त्म नबूवत जे कानून ते बि ठाणा था। अचो अॼु मां तहां जे दिल जे दरवाज़े ते दस्तक ॾियण आयो हां, तहां जे सुतल ज़मीरनि खे जाॻाइण आयो हां, तव्हां जे अंदर जे इंसान खे जाॻाइण आयो हां। अचो असांजा बाह बेली थियो त इंशाअल्लाह हिन मुल्क के जे नारे ते हासिल कयो वियो हो पाकिस्तान का मतलब क्या? हिन मुल्क जे अंदर ला इलाहा इल्लल्लाह तो निज़ाम असांजी लकीर पे गई हैदराबाद अमरावती वीडियो पढ़ो, वीडियो रिकॉर्ड में मौजूद है। जी मौली साहब बगाली दिल ॾाढी थी चए त तहां मुल्लनि खे वोट ॾियो, पर ॿिनि ॻाल्हियुनि जे करे मरी था पओ। अॼु चाचा अलाए कहिड़ियूं चे हिकु इहो दफ़ा तहां मुल्लनि खे वोट था ॾियूं त वॾेरा कुकड़ चोरीअ में बकरियूं चोरीअ में वेपारियूं था कराइनि। काॾे वञे हुननि जा राह कराइनि, वञो त वञो काॾे? बकरियूं चोरी कुकड़ चोरीअ में FIR। मां जो चाचा मुझे जमात के वोट दे, जेकरे के वडेरे तुझो बार पे बंगलो के न जो जीण जंजाल मुझा कारखाना निंधन काना हिन माल के वारा हिन और हिन जे तरफ मेरी अक्सां ॾिसंदो अखियूं कढी करे उहे ॾींहं वया साईं, उहे ॾींहं वया मुर्गियूं चोरी ते निंधन काना हिन माल के वारा। वफा करोगे वफा करेंगे, वफा करोगे वफा करेंगे, जफा करोगे जफा करेंगे। हम बंदे हैं तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे, जो तुम करोगे। अच्छा लाहिन के वडेरा मुझे कारखाने के 3000 तारा न दिखाया न हाणे कानून घुर्जे तो कुरान जो फ़ाइदो जीअं थियो हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो। साथ ॾियो साथियो, साथ अल्लाह जो पैगाम तो इक़रा साथियो। इंतखाबी निशान जहीं जो आहे किताब सुरखरू थी खटे आण बो इनकलाब। इंतखाबी निशान जहीं जो आहे किताब सुरखरू थी खटे आण बो इनकलाब। वोट पंहिंजो प्यारी जमीअत खे ॾियो, हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो। हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो। साथ ॾियो
साथियों साथ ॾियो साथियों। मुर्तज़ा वोट ॾींदुसि जमीअत खे मां ख़ूब सम्झी सघां थो हक़ीक़त खे मां। मुर्तज़ा वोट ॾींदुसि जमीअत खे मां ख़ूब सम्झी सघां थो हक़ीक़त खे मां। कशमकश में न पहुचा पया सोचियो हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो। हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो साथ ॾियो। अकेला छेड़ी वारा रहो अकेला छेड़ी वारा को प्यार थियो न आगे सिंध में दिलदार को जरूर बनाए इंशाअल्लाह। चोॾो साथियों अॼु सभई गॾु थियो आलिमन आबिदन सां ताउन कयो। हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो। हथ हक़ जे वलियन जो मज़बूत कयो साथ ॾियो साथियों साथ ॾियो साथियों साथ ॾियो साथियों।